सोबोदेरो का खबर शामिल कयूं पिया। ज़हूर हुसैन जामड़ो जी रिपोर्ट मुताबिक सोबोदेरो लग गोठ बिट पयार जी रहवासन औरत मिसमात नजमा ज़ाल मोहब्बत अली पयार पंहिंजे पुट के साण करे प्रेस क्लब सोबोदेरो पहुती। मुतासिर औरत मीडिया वारनि अॻियां रोज़ारों कतार रोईंदे ॿुधायो त मां पंहिंजी मेहनत मज़दूरी करे लाबारा करे पंहिंजे बचन जो गुज़र सफ़र लाइ अन्न जी गुंदी 40 मण अन्न सोलर प्लेट 2 प्लेटूं बैटरियूं सोलर वारो पखो 2 पेटियूं ख़रीद करे मुड़स के घर में रखियूं। एतरे कदर जो मां औरत थी करे हारपा कया, ज़मीनूं खेड़ी आबादी कयूं, पंहिंजे जिस्म के सख्त तकलीफ़ूं ॾेई घर ठारायो ऐं घरेलू सामान ख़रीद करे गॾु कयमि। मुंहिंजो मुड़स मोहब्बत पयार, ॾेर अयूब, अहमद अली, मुश्ताक, दीदार, उन्हनि जी औलाद शाहिद, नादर, सजाद, वाजिद, सूबन मूंखे वॾे अरसे खां सख़्त तशद्दुद जो शिकार बणाईंदा आहिनि। मूंखे उन्हनि खे केतिराई दफ़ा तशद्दुद जो निशानो बणायो आहे। गुज़िरियल राति बि मूंसां विड़िया ऐं मौतमार धमकियूं ॾिनियूं। मुंहिंजो घरेलू सामान मूंखां खसे गॾे छॾियो। मां राति जो हिकु मस्जिद में पनाह वरिती। सोबोदेरो पुलिस वटि दाहियो, उन्हनि खे भाड़ा किराया बि ॾिना। उन्हनि मुंहिंजी सिर्फ़ 2 जवाबदारनि खे वरितो। सोबोदेरो थाने जे SHO लियाकत अली लाशारी जवाबदारनि खां गरी रिश्वत वठी मूंखे थाने अंदरि सख़्त गंद गारियूं ॾिनियूं ऐं धिका ॾेई थाने मां कढाए छॾियो ऐं धमकायो त पंहिंजी कंप्लेन तां हथ खण, न त ॿी सूरत में तोखे पुटनि समेत गिरफ़्तार कंदुसि। मुतासिर औरत IG सिंध SSP खैरपुर खां इंसाफ़ जी घुर कई आहे। मूंखे इंसाफ़ खपे, मूंखे इंसाफ़ ॾियो। मां यतीम गरीब सफ़ा, मुंहिंजो मुड़ुस बि हिकिड़ी अखि मां अंधो आहे। मां कातण जे लाइ मजबूर आहियां। उन खे बि माना पागल करे छॾियो अथनि त घर भाती मार हितां कढ, असांजो घर ख़ाली कर। मां यतीम गरीब, मां छोरी छिरी, मां कंहिंजे घर वञा? मूंखे का नंढड़ा बच्चा कंहिंजे घर खणी वञे? उन मुंहिंजो पीउ आहे, मुंहिंजो भाउ कॉलेज जो मरीज़ आहे, भेनरुनि जे दर ते केतिरो विया। मूंसां ज़ुल्म आहे, मूंसां नाइक आहे, मूंसां ॾेरनि कयो आहे, मूंसां मुड़ुस कयो आहे, ॾेरनि जे पुटनि कयो आहे। अड़े मूंसां कहर कयो अथनि। अड़े कोई इंसाफ़ नथो थिए। SHO ॾिरंदे वर गारियूं ॾेई कढियो आहे त थाणे तो निकिरी वञ। असांखां रोड अहिड़ियूं बिराडियूं चइनि मां त ग़रीब आहियां, मूंखे त का बि शइ न आहे।